एक साहब लिखा, मुफ्ती साहब अगर कुत्तो कपड़न में चक विझे तो कपड़ा नापाक थींदा या न थींदा? जेकॾहिं कुत्तो कावड़ में चक हणे तो कपड़ा नापाक न थींदा, जेकॾहिं मुहब्बत में चक हणे तो पोइ नापाक थींदा। इन जी भी हिकिड़ी लॉजिक आहे। लॉजिक छा आहे त कुत्ते जी जेकी गिग हूंदी आहे इहा नापाक हूंदी आहे। जॾहिं कुत्तो कावड़ जी कंडीशन में चक हणंदो आहे त कुत्तो सिर्फ़ु ॾंद इस्तेमालु कंदो आहे, ऐं ॾंद चाहे कुत्ते जा हुजनि चाहे इंसान जा हुजनि या कंहिं बि जानवर जा हुजनि, ॾंद आला न हूंदा आहिनि। ॾंद हणण सां कपिड़ो आलो न थींदो आहे, गिग कपिड़नि खे न लॻंदी आहे। जॾहिं प्यार सां ऐं मुहबत सां जेको आहे कुत्तो कंहिं मालिक खे नूसा हणंदो या उन जे कपिड़नि खे चक विझंदो त उन वक़्तु कुत्तो जेको आहे चप इस्तेमालु कंदो आहे, पंहिंजा चप बि इस्तेमालु कंदो आहे, ज़ुबान बि इस्तेमालु कंदो आहे। कुत्ते जी ज़ुबान ऐं चप आला हूंदा आहिनि, गिग लॻल हूंदी आहे। उहा गिग जॾहिं कपिड़नि ते लॻंदी आहे त कपिड़ो नापाक थींदो आहे। इन करे कावड़ जी कंडीशन में जॾहिं चक हणे त कपिड़ा नापाक न थींदा, जॾहिं मुहबत जी सूरत में कुत्तो चक हणे त पोइ कपिड़ा नापाक थी वेंदा।